मोहब्बत जय लफ्ज़ खां मूंखे सख्त नफ़रत आहे। कमदार छापे सोचे सावरी। अदा मंसूर भाग जगह रे यार भावे। अदा हुसैन ही सीट तो सिर्फ 2 माण्हुनि जे लाइ आहे, 3 माण्हू कीअं था वेही सघनि यार। हाणे कसर न खाईंदे त कमु किॾां हलंदो। हूअं बि इंसान उनखे चइबो आहे जेको ॿिए इंसान जी मदद करे। औरत थी त भाऊ आहे। चङो अदा, एॾी मिंथ करीं थो त तुंहिंजो चवणु कीअं मोटायां। सभिनी जो इहो असर थींदो। चुपचाप 5 सीटनि ते वेठा हुजो। ॾाढी जल्द छा तूं सुन ॾे खपड़ी आयो। भाऊ तू हल तो कुछ घड़ियों अग में मुझे मेहरबानी कई। आऊं अकेलो कोन वेंदुसि, मूंसां गॾु मुंहिंजे दोस्त खे छॾियो। तोखे छॾे ॾिनोसीं, इहो ई काफ़ी आहे। भाऊ ॻोठ वञी कहिड़ो कंधु खणंदुसि,
गॾु जीअणो बि यार सां आहे, मरणो बि यार सां आहे। वठी वञ पंहिंजे यार खे, छा यादि कंदे, असां बि यारनि जा यार आहियूं। ख़ुदा हाफ़िज़, अचो। Vichu Baba, Vichu Baba. Hicko, Ma, Hey, Cha, Panja, Cha, Sasta, Atta, Urada. अरे ॿुधाए केरु आहीं तूं? साईं मां मंगण आ रहा आहियां। कूड़ छो ॻाल्हाई? साईं न मां शेख आहियां। हिकु किरोड़ जो पौंड आहीं तूं। अरे तूं ॿुधाए केरु आहीं तूं? चावली फकीर मां मिस्किन हिंदू। मिस्कीन हिंदू? अरे तव्हां ॿई त मुंहिंजे लाइ ब्लैक चेक आहियो। मां जॾहिं चाहियां तव्हां ॿिन्हिनि खे कैश करे सघां थो। मां मलूक अॼु त सॼो शहर कीले आयो आहे। एड़े जा शी तुंहिंजी मुर्सीअ ते तुंहिंजो बाबा नास थो करे। पीओ हाणे ख़बर पवंदी कारण टोपिन वारनि खे लोहार जो हिकु धक्को ई काफ़ी आहे। सिकंदर खान जॾहिं कखणी हवेली खां ॿाहिरि निकिरंदो आहे त रियासत में रहंदड़ सभु साह वारा साह खणणु विसारे पिया आहिनि। सिकंदर खान जेकॾहिं पंहिंजी बंदि मुठ खोले त आसमान तां चंड लही
सिकंदर खान जे तरीअ ते अची वञे। जेकॾहिं सिकंदर खान खुलियल मुठ बंदि करे त सिज खे ड्रामड़ी लॻी वञे। हीअ उहा जॻह आहे जिते वॾा वॾा तवंकर पंहिंजो कंध झुकाए कुत्ते वांगुरु सिकंदर खान जा बूट चटींदा आहिनि। अॼु तूं ग़रीब सिकंदर खान जे हुक्म जो इनकार थो थी। इहो ज़मीन जो टुकड़ो तोखे हर हाल में सिकंदर खान जे नाले करणो पवंदो। जे न त इन ई ज़मीन में तुंहिंजो लाश दफ़न कंदुसि। वॾेरा, ही धरती असांजी माउ आहे। को बि गैरतमंद पुटु पंहिंजी माउ जो सौदो न ई कंदो। ऐं तुंहिंजो ॾिनल मौत मूंखे मंज़ूर आहे, पर पंहिंजी चीचल सां गद्दारी मूंखे मंज़ूर न आहे। कमदार ही गरीब में अजीब हूंदा है। घर में सुञाई पई ठिकर वॼंदी आहे ऐं ॿाहिरि ग़ैरत जूं जबरन पहाड़नि जहिड़ियूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं ॿुधा आहिनि। अरे तॾहिं त चवां थो ग़रीब जा ॿार तेरा हिक भाव मूंखे खपाए ॾे ऐं मुंहिंजे तुर मां अहिड़ियूं ॾामायूं वञी खणी त कर। इटया पुठ अरे छो तो पंहिंजे वचन खे यकीन करी? हाँ, सोने नमूने सां बाबा साईं के ज़मीन जा कागज़ फेराए ॾे। कमदार जो तुसां मुर्छाणो वाइदो आहे। बाबा साईं के हथ ॿधी तोखे माफ़ी वठणाए ॾियुसि। त ईअं त चवंदो आहियां, अमर सदोरी चवंदी आहे, कर ॿिए जो बुरो त थिए पंहिंजो भलो। कमदार, ज़िलत जी ज़िंदगीअ खां इज़त जो मौत बहितर आहे। कमदार, बाबा हिन जे रत में त वॾो जोश आहे। त पोइ ॾियारियोसि था कबूतर वारियूं कलाबाज़ियूं। सद को बाबा साईं त पोइ कयोसि छोकिरो पूरो कोस नालो शहीदनि में। त पोइ ठीकु आहे कमदार, अॼु कुतनि जे लाइ गोश्त न आणजाए। अॼु पंहिंजनि हरामी कुतनि खे हिन धरतीअ जे हिलाली पुट जो गोश्त था खारायूं।
सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन हां उहो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु उहो थो थिए त रोड जी वञेव न सिर्फ़ फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी थी ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई न वठ न लालू खां पैसा त वठी था दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो ईअं नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईंदे हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा त सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी हुसैन पुट छा थियो तूं जल्दी वापसि मोटी आहे ओए बाबा जेको हमेशा थींदो आयो आहे गुरबत खे धिका थाबा मुफलिसी नाकामी वक्त जो पीड़ा आखिर छो बाबा आखिर छो पुठा छा कजे इन ज़ालिम समाज में जीअण जंजाल आहे या त लखे रुपया हुजनि या का वॾी सिफारिश हुजे गरीब वञे त केॾांहुं वञे बाबा गरीब दुनिया जी बाज़ार जो हिकिड़ो विखरियल किचरो आहे जंहिंखां हमेशा अमीर पासोड़ी लंघंदा आहिनि छो बाबा गरीबी जे पाछोले सां अमीरी जे तिड़कण जो वेर छो आहे वेर बाबा पुट रब गफूर रहीम आहे वो हरदम पंहिंजे बंदे ते रहमती नज़र रखंदो आहे वरियां गुज़री वेंदा बाबा मुंहिंजा ही वार अच्छा थी वेंदा पर मूंखे नौकरी कोन मिलंदी बाबा कोन मिलंदी पुट तू दिल छो थो लाई मां न जेरो आहियां पाण खे गिरवी रखी तोखे नौकरी वठी ॾींदुसि लॻे थो त अदा साईं अॼु वरी परेशान आहे छा कजे परेशानी घर करे वई आहे भाऊ मायूसी कुफर आहे अलाह कंदो को न को रस्तो निकिरी पवंदो हा पुट रब मुंहिंजो बेनियाज़ आहे उनजे रहमत जा दरवाज़ा वॾा आहिनि कहिड़े बि वक़्तु हू करम करे सघे थो तूं हिम्मत न हार मुंहिंजो बच्चा मूंखे वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त असां पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे निभाए न सघिया आहियूं हिकु बदनाम धाड़े विष्णु बाबा जा ॾोह ॾींहुं पोइ ॾींहुं वधी रहिया आहिनि
कहिड़ी अजीब ॻाल्हि आहे त हिकु चोर जी ज़बान ते माण्हू एतबार त करे सघनि था, पर पुलिस जी ॻाल्हि ते कंहिंखे एतमाद ई न आहे। सर, पुलिस जी कारकर्दगी अच्छे कपड़े जी चिटी आहे। असां सिर जी बाज़ी लॻाए उन ॾोहारियुनि खे उन्हनि जे अंजाम ताईं पहुचाईंदासीं। ही चीज अम्मा शहीद रोशन खान अब्बासी जहिड़ा पुट अञा ॼणे पई। हुन कायर खे सूलीअ ते टंगण जे लाइ जे असांखे शहादत जो कफन मिलियो तब खिलंदे क़बूल कंदासीं। सर, मुजरम कहिड़ो बि चालाक छो न हुजे, उनखे हिकु ॾींहुं कानून जे अॻियां झुकणो ई पवंदो। सर असांखे पंहिंजा अख़्तियारात खपनि जीअं असां पंहिंजी ताक़त जो इस्तेमालु करे सघूं। ये वर्दी खुद हिकु ताक़त आहे, बरसते पाइण वारे जी अंदर में खोट न हुजे। हर वाजिब कम लाइ तव्हां सां मुंहिंजो भरपूर साथ रहंदो, पर जेकॾहिं कंहिं बि वर्दीअ जो नाजाइज़ इस्तेमालु कयो त उनखे माफ़ न कयो वेंदो। आईंदा मूं वटि का बि शिकायत न अचिणो घुरिजे। तव्हां वञी सघो। कर ख़बर सूबेदार, अॼु थाणे बजाए मुंहिंजे उता कयो रुख रखियो अथई, ख़ैर त आहे न? बाबा साईं, वॾे जो घुटो हूंदो ख़र्च, तॾहिं पंधु पियो आहे ॿियो। कमदार पंहिंजो कंगलो ॾिठो अथई छा? अरे मुल्क मां ॾो खुटा ई कोन आहिनि जो मां बुख मरां। वॾा, अम्मा सदोरी चवंदी हुई, कर ॿिए जो बुरो त पंहिंजो भलो थिए। हाणे मां तुंहिंजो भलो थो कयां। कमदार, बस बाबा। मोतार साईं, मथां ॾाढो ज़ोर पियो आहे, इहे ॿई माण्हू मोटाणा। वॾा, अची विया न पंहिंजी असुली रग ते। कमदार, तुंहिंजो ऐं सूबेदार जो पहाड़ पोइ सदाई पियो हलंदो आहे। सूबेदार तूं माण्हुनि जा नाला ॿुधाए, बाक़ी कम खे मां पाण ॾिसां थो। तूं पंहिंजी ड्यूटी हली कर, मां सॼे कम खे पुट मंसूर, लगे तो तव्हां पंहिंजे बाबा सां नाराज़ आहीं। बाबा, मुंहिंजी नाराज़गी सां तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए? फ़र्क़ु पए थो पुट, आख़िर तूं हिन हवेली जो वारिस आहीं। हीअ हवेली जेका ग़रीबनि जी रत सां सजायल आहे, न घुर्जे अहिड़ी वारसी जंहिंजा पोइ कंडा कढणा पवनि। कमदार, कमदार किथे थो? ही आहे मुंहिंजे वरसे जो वारिस, जेको सिकंदर खान जे साम्हूं अहिड़ा सुवाल जवाब थो करे। कहिड़े ॾोह जी सज़ा थी मिले? अॼु सिकंदर खान एतिरो बेवस ऐं लाचार बणिजी वियो आहे छो हुनजो पुटु हुनजे साम्हूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। सिकंदर खान, तोखे असां पुठी ॾेई नथा सघूं, बाक़ी छॾी आहे एसरी जीव खे। कीअं तो माण्हू मोटाए? विछू बाबा, बाबा जेकॾहिं कानून में एतिरी जुर्रत हुजे हा त इहो सूबेदार सिकंदर खान जो दरवाज़ो न खड़काए हा बाबा। शींहं जे वात मां शिकार खसण वारो उनखे पसंदि न आयो हूंदो। बाबा, ही छोकिरो ॾाढो डिंगो थो लॻे। मौत जे सौदागर खे हमेशह पंहिंजी मुर्सीअ ते आकड़ हूंदी आहे। हा
आओ बाबा आओ। हिन उम्र में अक्सर रत जोश खाईंदो आहे। सिकंदर खान, तोखे ख़बर आहे मां पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ कुत्ता न आहियां पालींदो। बाबा सदाई शींहं पालींदो आयो आहे। आओ विछू बाबा आओ। तॾहिं त अॼुकल्ह ॻोठनि में कन था पवनि त ॿेलो ॿरे पियो। ॿेलो त पियो ॿरे, पर बाबा जी दहशत मंझां हाणे शहर बि ॿरंदा। अञा मूं हुस्न जी राणीअ खे मैदान में लाथो ई कोन्हे। हुस्न जॾहिं पंहिंजा राज खोलींदो आहे त अकुल वारनि खे बि ॾंडण पइजी वेंदा आहिनि। बाबा जुमन हैदरी आयो आहे। जाली मदद बाबा। मौला अली मदद हैदरी, छा ख़बर आंदो अथई? बाबा ख़ास ख़बर आहे, पर सिकंदर खान पंहिंजो माण्हू, दिल खोले ॻाल्हि कर। बाबा सुभाणे सेठ सरचूमल 1 करोड़ रुपयो खणी वञी रहियो आहे बैंक ॾांहुं। टाइम फिक्स 11 बजे। छा इहा ॻाल्हि पक्की आहे? हैदरी जो तीर कॾहिं गुथो ई न आहे बाबा। ॿेले जा शींहं रुस्तम खाना खुश तो आई ना? कमदार मुझो फिक्र तू छड़, तू बुधाए की आयो आहे? हेड़ो को खास कम कोने, तोखे एक नंढड़ी सलाह ॾियण आयो आहियां। खबर आहे मूंखे, छा थो चवण चाहीं? बुधाए। पाणे पोड़ो थी वियो आहीं, ओडर बि नथो आहे सघी। सच चयो अथई कमदार, वक्त सां गॾु उज़वा बि कम करण छॾे ॾींदा आहिनि। रुस्तम खाना, तूं जेकर चाहीं त पोइ पंहिंजी क़िस्मत ठाहे सघीं। इहो वरी कीअं? रुस्तम खाना, तुंहिंजे पुट खे खपे नौकरी, उहे पैसा किथां ईंदा? उहे त तॾहिं ई ईंदा जॾहिं तूं ज़मीन खपाईंदे। कमदार, मां केतिरा बि ॾुखिया ॾींहं ॾिसां, पर पंहिंजे ज़मीन जो हिकु भितर बि कंहिंखे कोन ॾींदुसि, सम्झी? अलाह अमर खे जन्नत नसीब करे। उहा चवंदी हुई त बुरो कर ॿिए जो त भलो थी पंहिंजो। मां त तुंहिंजो भलो करण थो चाहियां,
मां पंहिंजो बुरो भलो खुद समझा थो, चङी तरह समझा थो। हाणे टर थींदे अॻियां लहे न कोडर सां सिसी वञा थो रुस्तम खान। कमदार जी सिसी लाहिण एॾी सवली कोन्हे का। तूं पंहिंजो ख़ैर घुर, पंहिंजो हल। ख़ैर घुर गंदो इंसान। कमदार चइबो त धरतीअ खे अञा शहीदनि जे रत जी ज़रूरत आहे। हा बाबा, हिन धरतीअ खे अञा रत जी ज़रूरत आहे। बाबा साईं, तव्हां अलाए छो माठ करे वेठा हो, अलाए छो चुप करे वेठा हो, मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। मूं सब्र जा प्याला नाहिल पीता कमदार, जो माठ करे विया। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदासीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया आहिनि हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़नि धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे, वरी वॾियूं बोतलूं भरी पियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे? हा वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं, अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फनाइल, सर्फ ऐं सूप। राब्ते लाइ 031385626682। घोड़े सवार खे कीअं ड्राइबो आहे इहो सिकंदर खान चङी तरह ॼाणे थो। इन रुस्तमणे खे मां पंहिंजे आङुरनि ते कीअं थो नचायां, इहा रात तो वेही ॾिसजांइ कमदार। बाबा साईं, पोइ विझो कुहाड़ीअ में गन, ॾियो भंबोर खे बयूं त ॾेह ॾिसनि। बंबोर खे बाहि त हाणे मां ॾींदुसि कमदार, बंबोर खे अहिड़ी बाहि ॾींदुसि जो सुकनि सां गॾु सावा बि सड़ी वेंदा। बाबा साईं, अम्मा सदोरी चवंदी हुई। तूं माणे सदोरी खे छॾ कमदार, सूबेदार खे फोन मिलाए जल्दी। सदका बाबा साईं, हाणे तारी दो न असुलियत। हेलो हेलो सुबेदार साहब, साईं
बाबा साईं सां ॻाल्हायो। जी जी बाबा। हा मूंखे सभु ख़बर आहे, तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। पुट हुसैन घर में नज़र नथो अचे। ॿाहिरि वियो आहे बाबा, चयईं त दोस्तनि सां मिलणो आहे। हा पुट, हुसैन जो को ॾोह कोन्हे, हू घर में वेही वेही परेशान जो थींदो हूंदो। जेकॾहिं तव्हां सां हथ वंडाए तॾहिं बि सुठो आहे। पुट हुसैन जे हथनि में मां कलम ॾिसणु चाहियां थो, हुन जे हथनि में कूड़ा जा निशान, मुंहिंजी दिलि कीअं बर्दाश्त कंदी पुट। बाबा जेकॾहिं नौकरी नथी मिलेसि त वक़्तु ज़ाया करण मां फ़ाइदो कहिड़ो। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। आवे पुट, कैसा लड़ गयो बाबा? वो चाचो लोंग आहे न, उन जे पुट ज़ाहिद सां मिलण पियो। ज़ाहिद? हा हा, वो जेको तोसां गॾु पढ़ंदो हुयो। पुट ॿुधो अथमि तो वॾो ऑफिसर थी वियो आहे। जी बाबा। त पोइ तुंहिंजी ॻण करे थो या आम दोस्तनि जी आहे? बाबा दिलि चाहे त वरी ॾिनई, चयईं त तुंहिंजे लाइ बि कोशिशि कंदुसि। हा पुट, हिमथे मर्दा मदद ख़ुदा। अदा त पोइ मुंहिंजी मिठाई लॻई। खबरदार, कोई बड़ी जगह पे न हटे। मलुका, इसे छतो, अरे गोली। पानी में हेलो हेलो ऐसे साईं मूंखे फुर्ती आहे। मूंखां मोटरसाइकिल ते हिकिड़ो डाकू बि हुन सां हिकिड़ी औरत हा साईं, मूंखां ॾके रुपया फुरकर भॼी विया आहिनि साईं। हाणे साईं हाणे हिकिड़ो मिंट थियो आहे साईं। हाँ महिरबानी साईं, जल्दी पहुचो साईं, जल्दी पहुचो साईं।
मलुका 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 छापे सोची सब यही पे सोचा जिंदगी भी का जिंदगी है ही केड़ी पुस्तकन वारी गाली पे करे सावरी या पुलिस जे फटाकन घटड़ी वई सावरी त उन्हनि पुत खे मारी छॾियो जेॾी मूं पंहिंजे माउ पीउ जे मौत जो प्लान कयो हो त पोइ तुंहिंजे चेहरे ते उदासी छो हिन दिल जे हथां मजबूर आहियां अलाए त छो मलुक जीअण जी आस पई थी तुंहिंजी जेके किताब ॻाल्हियूं जीअं कि और सालिस तोखे सब कुछ नजर अची वेंदो लगे तो गोली जो असर सॼे जिस्म में फैलजी वियो आहे बस मलुक थोड़ी हिम्मत कर असांजी मंज़िल एॾो परे कोन्हे न सावरी मूंखां त हाणे हिकु अख बि न हलंदी सावरी इन खां अॻु इहो पुलिस अची वञे तूं हितां निकिरी वञ न मलुक सावरी खे अकेलो छॾे नथी वञी सघे सावरी Vichu Baba, Vichu Baba. बाबा बाबा सावरी ॿुधाई छो नथी छा थियो आहे बाबा बाबा मलुक खे गोली लगी बाबा सावरी तू सोचे भी नथी सकी तो केड़ी गलती कई आहे
अफ़सोस अफ़सोस बेले जे शींहं खे तोसां उमाणी मूंखे पछताइणो पियो। पुरियल ॾोकड़ किथे आहिनि? उहे मलूक सां रहिजी विया। आख़िर वयो केॾां? मां हिते कीअं अची वियसि? दोस्त, तव्हां बेहोशी जे आलम में रस्ते ते पिया हुआ। हाणे तव्हांजी तबियत कीअं आहे? मां ठीकु आहियां, पर मुंहिंजो थिलो। तव्हांजी अमानत मूं वटि महफ़ूज़ आहे। दोस्त, हीअ ज़िंदगी मूंखे तुंहिंजे करे मिली आहे। मलिक सॼी ज़िंदगी तुंहिंजो कर्ज़दार रहंदो। मूंखे वञणु खपे। मुंहिंजा साथी मुंहिंजे इंतज़ार में हूंदा। हिन हालत में जेसीं ताईं तव्हां ख़ुशि न थींदव उसी ताईं आउं तव्हांखे वञणु कोन ॾींदुसि। ही मामूली ज़ख़्म मुझे वजूद के कमजोर नथा करे सघनि। मूंखे हर हालत में बाबा वटि पहुचणो आहे। दोस्त, तव्हां आराम करियो। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 What is this? चाय, हाँ? चाय, ॾिसो चाय। ये मुझे तव्हांखे आख़िरी बार निगाहे। जेकर तव्हां पाण न सुधरिया आहियो, तव्हां सां गॾु मूंखे बि इस्तीफ़ा ॾियणी पवंदी। सम्झो था? गुलम जी उपकार तुंहिंजी शोख जवानी ॾिसी कंध झुकाए शर्माए, मस्त घटा घूंघट पाए, न छॾ ज़ुल्फनि खे हवा में। पिरी
त परनि खे बि ॿंधण पइजी वेंदा। जे भाउरनि खे ख़बर पइजी वई त अजब हादसो थींदो। Vichu Baba, 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 Vichu Baba. सांवरी, बाबा कॾहिं एॾो परेशान न आहे थियो। किथे मुंहिंजो सिको खोटो त न थी वियो। बाबा पहाड़ पंहिंजी जगह तां हटी सघनि था, लोह निवी सघे थो, शींहुं मरे, प्रभु न करे। वक़्तु बेरहम हूंदो आहे, पहाड़नि जा सीना बि चीरजी पवंदा आहिनि। जंहिंजे सीने में रुक जहिड़ी दिलि हुजे वो मोम नथो थी सके। जानी मदद बाबा। मौला अली मदद हैदरी का बाबूर पई। 7 दरिया पार हैदरी वञी सघे थो बाबा। हीअ सुहारी सिंधड़ी सम्झ त पंहिंजी मुठ में आहे। बुझारत में ॻाल्हि खे न विझ हैदरी, सिधी ॻाल्हि कर। सच्ची ॻाल्हि त इहा आहे बाबा त तव्हांजो पालियल शींहुं गिदड़ वारियूं उन्हनि पियो करे। हिन खां अॻु मां जोश में अची वञा, जल्दी ॿुधाए छा थियो आहे मुंहिंजे इंतखाब खे। बाबा तव्हांजो मलूक हिकु छोकिरी जे इश्क में दीवानो थी वियो आहे। इश्क मोहब्बत जंहिं लफ़्ज़ खां मूंखे सख़्त नफ़रत आहे, उहा ॻाल्हि मलूक जे ज़हन में वेठी कीअं। उन आशिक़ खे अहिड़ी त ज़हमत ॾिबी जो मिरुनि खां बि दाह निकिरी वेंदी। बकन बाबा कीअं तो सुख जो साहु खणे। अचो मूंसां। Vichu Baba, Vichu Baba, Vichu Baba, Vichu Vichu Baba, Vichu Baba, Vichu Baba, Vichu Baba. हैदरीअ जी ॻाल्हि ते मूंखे जोश आयो, पर पोइ बि मुंहिंजे दिल खे यकीन न पियो अचे। सोचम त पंहिंजी अखियुनि सां ॾिसां जंहिं शिकारीअ ते मूंखे एॾो नाज़ हुयो, पोइ ख़बर पई शाबाश न हुयो, शिकरो हुयो शिकरो। हुकुम कर बाबा त कुख कॾहिं विझांसि।
पगन जी अख में कारी हर जो ज़हर भरियल अथई। एडी तकड़ काने पगन। पहिरियों लुटियल माल जो हिसाब त वठंदे। कंध खणी अखियूं अखियुनि सां मिलाए ॾिस। काथे आहे 1 करोड़ जी मडी? काथे आहे 1 करोड़ जी मडी? या हिन बदसात छोकरीअ जे इश्क में सब कुछ लुटाए छॾी। बस अदब जी भी का हद हूंदी आहे। मुंहिंजी ख़ामोशी सिर्फ तव्हांजी इज्जत आहे। बाबा सां अकड़ करे ॻाल्हाई तो। मूं कॾहिं भी कंहिंजो हिसाब न आहे रखियो। ही ज़िंदगी पंहिंजे एहसाननि जी क़ीमत समझ ऐं छॾे ॾे मूंखे पंहिंजे हाल ते। आखिर केसी ताईं तू कानून का भजंदो रहंदे। जेको माज़ी तू छड़ी आयो आहीं उहो माज़ी आसानी सां तुंहिंजो पीछो न छॾींदो। मूंखे ज़माने जी का बि परवाह न आहे। जेको थियो ॾिठो वेंदो। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मञींदे? चओ छा थी चवणु चाहीं? पहिरियां मूंसां वाइदो कर, रीत न वेंदे। ज़ुबान त कायर पींदा आहिनि। आज़माए ॾिस। तू पंहिंजे पाण खे कानून जे हवाले करे छॾ ऐं पंहिंजी नई ज़िंदगी जी शुरूआत कर। मगर कहना मां कुछ भी ॿुधण नथी चाहियां। तू वाइदो कयो आहे मूंसां। मां तुंहिंजी ख़ुशी ख़ातिर तो मायूस कोन रखां। तव्हां ठीक था चओ चाचा। पुट अखि छिंभ में सज़ा जा साल त कटिजी वेंदा आहिनि, पर इंसान जे बलौती लॻंदा कॾहिं बि न आहे वेठो। बस चाचा वधीक शर्मसार न कयो। पंहिंजो पाण खे कानून जे हवाले करे वठो। इन में असांजो ऐं तुंहिंजो भलो आहे। ठीक आहे चाचा। हेलो सर। जी जी सर, क्या हाल? खुश हो? तो ठीक ठाक? तो खेलोगे फिर? हाँ सर ठीक है। ओके सर, ओके, अल्लाह सर तव्हां मूंखे यादि कयो। थैंक यू। मिस्टर याकूब, असांजी नाकामी जो सबब असांजो डिपार्टमेंट ही आहे। सर मूं सम्झियो कोन। मां हुन गद्दार जी ॻाल्हि थो कयां जेको बाबा वटि ख़बर थो पहुचाए। सर कसम आहे मूंखे हिन वर्दी जो। हुन गद्दार खे जल्द अव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। गुड।
व्हाट नॉनसेंस। 1 करोड़ रुपया कुछ ॾींहं अॻु तव्हांजे हथ मां धाड़ो लॻो। ही उहे पैसा आहिनि। मां आहियां धाड़ेल मलू, जंहिंखे अॼु ॾींहं ताईं तव्हांजी पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी। गिरफ़्तार कयो। कानून मुस्लिम जो एतराम कंदो आहे ऐं मूंखे तव्हां सां पूरी हमदर्दी आहे। मूंखां जेतिरो थी सघियो तव्हांजी पूरी मदद कंदुसि। मिस्टर याकूब। यस सर। मलूक खे असां वठी। ओके सर। अचूं।